नव देरो ख़ाइनात न्यूज़ नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ नव देरो मक़तूला भेण जे खून सां इंसाफ़ लाइ भेण जो एहतजाज। जैकमाबाद में 3 महीना अॻु 10 ॾींहं जी कुंवार खे ॻुझ गोह में क़त्ल करे लाश दफ़नाए छॾण बाद वारसनि खे लाश न मिलियो ऐं न ई केस दाख़िल थी सघियो। मक़तूला औरत शाहिदा जखरो जी भेण रुख़साना जखरो शहीद राणी बेनज़ीर प्रेस क्लब नव देरो पहुची इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ लाइ एहतजाज कयो। 10 ॾींहंनि जी कुंवार बणियल भेण शाहिदा खे संदसि मुड़ुस मोहम्मद दीन जखरो संदसि भाइरनि आसिफ़ नसीर उन्हनि जे पीउ इमामदीन नज़ीर मोहम्मद सालेह मीर मोहम्मद उस्मान रजब जखरो ऐं ॿियनि 23 जून ते बेगुनाह क़त्ल करे लाश ॻुझ गोह में दफ़नाए गुम करे छॾियो आहे। रुख़साना जखरो जा इल्ज़ाम वाक़े खे 3 महीननि खां वधीक ॾींहं गुज़री विया आहिनि। हिन वक़्त ताईं पुलिस न त लाश बरामद कयो आहे न ई वाक़े जो केस दाख़िल कयो आहे। केस दाख़िल करण जा लखे रुपया रिश्वत घुरी पई वञे। रुख़साना जखरो जा इल्ज़ाम DIG लाड़काणो खे भेण जे खून जी केस दाख़िल करण लाइ दरख़्वास्त कई जंहिं ते हुन SSP जैकमाबाद मोहम्मद कलीम मलिक खे लिखियो जंहिं DIG हुकुमनि खे ठॾींदे हवा में उॾाए छॾियो ऐं असां खां केस दाख़िल करण लाइ 50 लख रिश्वत जी घुर कई वई आहे। रुख़साना जखरो जा इल्ज़ाम जवाबदार तमामु घणा बाअसर आहिनि जेके भेण खे क़त्ल करण बाद मूंखे बि मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मारण लाइ ॻोल्हींदा बि वतन पिया। जेकॾहिं मूंखे को बि नुक़सानु पहुतो त हुन जा ज़िम्मेवार ॼाणण जवाबदारी जैकमाबाद जी पुलिस हूंदी। रुख़साना जखरो जा इल्ज़ाम मूंखे केस दाख़िल कराइण लाइ 10 ॾींहं अॻु इस्लामाबाद खां घुरायो वियो आहे पर केस दाख़िल करण बजाए कॾहिं कहिड़ी ऑफिस त कॾहिं कहिड़ी ऑफिस रुलाए पियो वञे ऐं केस दाख़िल नथो कयो वञे। रुख़साना जखरो जा इल्ज़ाम अॼु उमीद खणी शहीदनि जे शहर नई देरी आई आहियां त हिन शहर मां मुंहिंजो आवाज़ सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जे कननि ताईं पहुचंदो। हू मुंहिंजे एहतजाज जो नोटिस वठी बेगुनाह क़त्ल कयल भेण शाहिदा जखरो जे खून सां इंसाफ़ ॾियारींदा। रुख़साना जखरो बेगुनाह क़त्ल कयल भेण शाहिदा जखरो जो लाश बरामद करे ॼाणल जवाबदारनि मथां क़त्ल जो केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे ऐं मुख्य जवाबदार धुर खां तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मुतालबो